बदीन के मुअज़्ज़िज़ शहरी बाबर जमाली पारां नेशनल प्रेस क्लब बदीन ते प्रेस कॉन्फ्रेंस। बाबर जमाली चयो त मूं ते 25 जनवरी ते कोलारची शेल पेट्रोल पंप ते अहमद राहू पंहिंजे साथियुनि सां गॾु हमलो कयो, जंहिंमें आऊं ऐं मुंहिंजो दोस्त रज़ा आकाश सख़्त ज़ख़्मी थियासीं। सियासी असर रसोख हुअण करे गोलारची थाणे ते FIR असां ते दाख़िल थी ऐं सख़्त ज़ख़्मी हुअसि। ज़रूरी मेडिकल फॉर्मेलिटीज़ पूरी करे ज़मानत कराइण बाद मूं बि गोलारची थाणे ते अहमद राहू ते FIR दाख़िल कराई। सियासी असर रखंदड़ अहमद राहू खे गोलारची DSP रहीम बख्श ख़ासकेली जी मदद हासिल आहे। मूंखे अहमद राहू तरफ़ां मौतमार धमकियूं पिणु मिलियूं आहिनि। ॿाहिरि निकिरां थो मशकूक माण्हू मुंहिंजी गाॾी खे फॉलो कंदे नज़र आया आहिनि। कंहिं बि वक़्तु को अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। उन जा ज़िम्मेवार अहमद राहू ऐं केस में ॼाणायल माण्हू सम्झा वञनि। जहिड़े खां पोइ गोलारची पेट्रोल पंप जूं CC फुटेज गायब कयूं वयूं। उन मां साफ़ ज़ाहिर आहे अहमद राहू साफ़ ॾोहारी आहे। पुलिस पेट्रोल पंप्स जा CC फुटेज हथ करे केस वाज़े थी वेंदो। बाबर जमाली प्रेस कॉन्फ्रेंस में इहो पिणु चयो त जहिड़े जे 2-3 ॾींहंनि खां पोइ इस्माइल राहू मूं सां फ़ोन ते राब्तो करे हक़ीक़त मालूम कई। इस्माइल राहू फाज़िल राहू जो फ़र्ज़ंद आहे। असां लाइ क़ाबिल एतिराम आहे। फ़ैसिले लाइ चयो वियो इज़त भरियो बराबरी जी बुनियाद ते बिना तफ़रीक़ जे फ़ैसिलो कयो वियो त कंदासीं, छाकाणि त असां अमन पसंद शहरी आहियूं। बाबर जमाली, सरवर जमाली, अयाज़ जमाली, अशफाक जमाली, शौकत नहड़ियो, अता चांडियो, इमरान सूमरो, रज़ा आकाश खानाणी, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन खां अहमद राहू जी गिरफ़्तारी लाइ घुर कंदे चयो त असांजी FIR में नामज़द जवाबदार अहमद राहू खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ मुहैया कयो वञे।